हिंद ऐं सिंध में मज़हबी रवादारी तौर मशहूरी माणीदड़ दरगाह शेख ताहिर अल मारूफ मोडेरो लाल सिंध हुकूमत ऐं औकाफ खाते जी नाअहली सबबि ज़बून हाल बणिजी वई आहे। दरगाह अंदरि सफ़ाई सुथराई जो नाक़िस निज़ाम हुजण सबबि ईंदड़ ज़ाइरीन खे सख़्त मुश्किलातुनि सां मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। मुसाफ़िर खाननि जा गुंबद ऐं भितियुनि में ॾार पइजी विया आहिनि, जंहिंजे करे तारीख़ी दरगाह हंधा हंधा टुटणु शुरू थी वई आहे, जॾहिं त दरगाह जे क़दीमी मुसाफ़िर खाननि जा चापड़ पिणु कमज़ोर थी रहण लॻा आहिनि। औकाफ खाते ऐं सिंध हुकूमत जी बेध्यानी सबबि क़दीमी दरगाह ज़बून थींदी पई वञे ऐं मुसाफ़िर खाननि जा गुंबद पिणु कमज़ोर थी विया आहिनि, जंहिं करे कंहिं बि वक़्तु अणवणंदड़ वाक़ियो पेश अची सघे थो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।